ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर। ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर। जहाँ जहाँ है गैरत वहाँ वहाँ है उमर। ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर। जहाँ जहाँ है अदुल वहाँ वहाँ है उमर। हसन हुसैन शहजादा बई जंजी शक्ल मिसले मोहम्मद हुई। पर रखो कूफिन तिन सावेर सेद शहीदन जा सरदार थिया। तंहिंजे करे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत पढ़ी मुहर्रम। घणा माण्हू हज़रत उमर साईं ते कावड़ियल हज़रत उमर ते कावड़ियल ऐं मदीने जे मीर इहा दुआ घुरी ही अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम। अल्लाह मुझे इस्लाम की कुव्वत दे, ताकत दे, इज्जत दे। बिन मां हिकु दे, हिक अमर ॿियो कॾहिं ॻाल्हाए बाबा हिकु अमर हशाम जो पुटु यानी अबू जहल, ॿियो उमर ख़त्ताब जो पुटु। इन ॿिन्ही मां अल्लाह दिल जा राज़ तू थो ॼाणे। अल्लाह मां तुंहिंजो दादलो नबी हां। अल्लाह अल्लाह मुंहिंजो दीन ग़रीब आहे इस्लाम। अल्लाह जेको कलमो तो पढ़े माण्हू उन सां जेको तंग था कनि उनखे शहीद था कनि, उनखे मार था ॾियनि। बहादुर रहनी था दलेर जी माना था जो जमायत में भी हिकिड़े डंडे वारे जी ज़रूरत था हुजे, बहादुर हुजे ज़रूरत था। मदीने जे मीर महसूस कई अल्लाह इन ॿिनि मां हिकु ॾे मुझी ताकत बुलंद थी, दीन मुझो इज्जत वारो थी। या अमर दे या उमर दे। अर्ज मुंहिंजो चूंड तुंहिंजी छो त सीननि जा राज़ रब तू थो ॼाणे। हर उमिरि मां नथो चवां त मां के ख़त्ताब जो पुटु ॾे या हशाम जो पुटु ॾे। सीननि जा राज़ तू थो ॼाणे। ॿिनि मां हिकु ॾे, पर ॾे ठके ठुके चूंडे ॾे जो सुभाणे कोई उनजे मथां भौंके न, उनजे मथां उंगश्त न खणे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे घुर मदीने जे मीर जी हुई, चूंड अल्लाह जी ही। सुबह जो थियो हज़रत उमर पियो अचे, साहबी चए तो या रसूल अल्लाह उमर पियो अचे। पाण फरमाए न उमर ना हो सही सुञाणूं था उमर। मदीने जे मीर फरमाए पुट उमर नथो अचेव, मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब थो अचेव। सही है गर्मी है। तकबीर उमर फारूक उमर फारूक दुश्मन आल बैत जे दुश्मन दे, इमामन जे दुश्मन दे, मौला अली जे दुश्मन दे, सहाबा जे दुश्मन दे। असांजी हिक अख सहाबा बी अख अहल बैत। असां सोने उमर जा भी गुलाम त सोने मौला हुसैन जा भी नौकर। अली जे बचड़न सां जेके मोहब्बत नाखे मोमिन नाहे। नबी से फरमाया अली तोसां मोमिन मोहब्बत कंदो आहे, तोसां बुग़्ज़ मुनाफ़िक़ रखंदो आहे। अली सां मोहब्बत ईमान जो जुज़ो। ओ दोस्तो अब छा फालतू आहे, ॾेढरो आयो आहे न, बस न ॾेढरो आयो आहे न। जेका क़ौम ॾेढर खांदी जे उहा अॻिते छा कंदी? खणी छॾियसि ॿार, नंढड़ो ॿार बणा बहादुर हलाए चांडियो हलाए केरु आहे खणी थो वञेसि बुक में आहे बि चांडियो न। चओ सुभान अल्लाह। अञा त वॾा मौलवी घणा न आहे, हिकु ॿिनि ते तव्हां ईअं थी विया परेशान। पखा बि हलंदा साईं सादिक के हिसाब सां, घणा पखा तव्हांजे लाइ रखिया। अलाह कंदो हवा बि लहंदी। दोस्तो केड़ो उमर जे कलमो पढ़ियो त काबे जो दर खुलियो।
कहीं जै कलमो पढ़ियो त काबे जो दर खोलियो केड़ो उमर खुदा जी ज़ात जो कसम जो जमीन ते राय दींदो हो रब की एडी वणदी जो अल्लाह अर्श का उमर जी राय के कुरान करे मोकलींदो एक न 18 आयतूं तव हजरत उमर साईं जी राय जे मुताबिक 18 आयतूं लथियूं आहिनि खुदा जी ज़ात जो कसम अर्ज़ कया पर्दे वारी आयत भी हजरत उमर जी राय जे मुताबिक लथी खोड़ आयतूं सुम्मा खलकना नुतफत अलकतन फखलकना अलकत मुज़गतन फखलकना मुज़गत इज़ामन फकसौना इज़ाम लहमन रब तो फरमाए किन्ने कतरे की रत जो दिगु बनायो से वरी गोश्त जो लोतड़ो बनायो से वने हनला चाड़े मता गोश्त चाड़े असा तो के बनायो से अम्मा जी पेट में हजरत उमर जने ये लफ्ज जिब्रील खणी आयो न जने पढ़िया न नबी साईं हजरत उमर बुधा हजरत उमर जो फतबारकल्लाह अहसनुल खालिकीन बरकत वाली ज़ात हुआ अल्लाह जी आजे के सुन सूरत दी खलकी हजरत उमर जो फतबारकल्लाह अहसनुल खालिकीन रब फरमा जिब्रील वन्यो मुझे मोहम्मद के जदो उमर जे के ये लफ्ज चयन इन आयत सा मिलाए छे उमर उमर मामूली से ना एड़ो हुजे हां नबी साईं जे रोज़े में चाय न मिले सा अकुल सिखो खुदा जी ज़ात जो कसम केड़ो उमर जे ईरान फतह क्यों उहो उमर केड़ो उमर जो बैतुल मुक़द्दस जने फतह पियो थे त हजरत उमर के चयो साईं अचो अवा बैतुल मुक़द्दस के फतह करण जे लाइ हजरत उमर चढ़ी डाची ते जने हलियो त हजरत उमर जे कुर्ते मुबारक की 17 छतियूं कमीस के लगल हो कहीं जो सीता वञो था ओने वञी करे उते उहे छा चवंदा त मुसलमान जो अमीर जे कपड़न के छतियूं लगल हन हजरत उमर फरमाया न मां ये भी दुस वरी जने को गुलाम आ न उन गुलाम के चई गाल बुध केड़ी जे मुसा सफर ते हलंदे चई सही हा पर जे गाल बुध हलंदा से बजना 22 लाख मुरब्बा जमीन इस्लामी ममलक जो हुक्मरान एक पान तो वने जो गुलाम तो वने पर बुधो गुलाम साईया कहीं 1 किलोमीटर या माइल मां डाची ते चढ़ंदुस त तू महार वठी हलने वरी माइल खां बाद में वरी तू डाची ते चढ़ने त मां महार के वठी हलंदुस उन जो सही कीअं थींदो चई थी हज़रत उमर सही क्यों हलंदे हलंदे जने बैतुल मुक़द्दस वेजो त ये जो ॾिठो बैतुल मुक़द्दस वारन परे खां त हज़रत उमर फारूक जे प्यादल हलण जो वारो ऐं गुलाम जे डाचे ते चढ़ण जो वारो किलोमीटर पो बैतुल मुक़द्दस हुन जो हाणे त वेठा आहियूं हाणे मां तव्हां खे पंहिंजो वारो माफ़ कयो हाणे तव्हां वेठा ई हुजो मां प्यादल हज़रत उमर फरमाए न ईअं थींदो पाण पंध हलियो गुलाम डाचीअ ते सवार गुलाम डाचीअ ते सवार खुदा जी ज़ात जो कसम ये वरे खां ॾिसी करे चवण लगा तो उमर केड़ो आ किन चयो तो ये जो डाचीअ ते सवार आ इहो उमर आ न ॿियनि चयो तो न इहो जेको अचे तो प्यादल डाचीअ जी महार खे पकड़ियूं इहो उमर आ चई त पोइ इहो उमर आ त हिन खां गुलाम अञा चङो पियो नज़र अचे तो लटा त हुनखे चङा आहिनि हिनखे त चटियूं लॻल आहिनि हुननि देर न कई वञी तौरात खोलियो इंजील खोलियो अल्लाह जो कुरान में फरमाए मोहम्मद जी तारीफ़ तौरात में लिखियल आहे पर मोहम्मद जे सहाबा जी भी तारीफ़ तौरात इंजील में लिखियल आहे या ॻाल्हि कुरान ॿुधाई कंबर जा गैरतमंद मुसलमानो अवां सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाई त मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम
सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। जेको ॾाढा सुभान अल्लाह चोदो मूसा गल मदीने हलंदो मोहम्मद मुस्तफा जे साहबा जी तारीफ तौरात में लिखियल इंजील में लिखियल परे खां जो ॾिठो चई यार अमीर कहिड़ो जीअं जो वेठा वयो चऊं यार अमीर कहिड़ो त जेको ॾाची ते वेठो हो हुन जो मां नौकर आहे मुंहिंजो अमीर मां गुलाम आहे मुंहिंजो अमीरुल मोमिनीन उमर फारूक वया तौरात खणी आया इंजील खणी आया हजरत उमर जी तारीफ तौरात में लिसी करे बैतुल मुक़द्दस जो चाबियूं हजरत उमर जे हवाले करे छॾियो। उमर वट बिना जंग जे बैतुल मुक़द्दस फतह थी वियो हो। इहो उमर जंहिंजी शहादत 12 मुहर्रम ते सुभान अल्लाह